वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। नबीसर थर में ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ तक़रीब मुनक़िद कई वई। पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में शील्डूं, मेडल ऐं कैश प्राइज़ तक़सीम कया विया। GCT स्कूल नबीसर थर में स्कूल के प्रिंसिपल शराफत अली चांडियो इंतजामिया पारा पोजीशन माणीदड़ शागिर्दन के एजाज़ में तकरीब कोठाई वई। उन मौके ते स्कूल के उस्तादन, वालदीन ऐं इलाइक़े जे मोज़िज़ शख्सियतुनि मियांदाद चांडियो, नोमान दर्स, बाईद ख़ासखेली, मास्टर निसार अहमद, जमायत इस्लामी के ज़िले अमीर कुरबान गशकोरी, FAO ताज मोहम्मद खोखर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तकरीरूं, टैबलोज़ ऐं मिली नग़मा पेश करे खूब दाद हासिल कयो। उन मौके ते स्कूल इंतज़ामिया जो चवणु हो त असांजी पसमानदा इलाइक़े में तालीम जो रुझान तमामु घटि आहे ऐं हिते नियाणियुनि खे तालीम तमामु घटि ॾिनी वञे थी। जॾहिं त अहिड़ी सूरत हाल में असांजे स्कूल में ग़रीब, मुस्तहिक़ ऐं यतीम ॿारनि जो वॾो अंग तालीम पिराए रहियो आहे। आयल महिमाननि पारां अहिड़े प्रोग्राम खे साराहींदे चयो त अहिड़े प्रोग्राम सां शागिर्दनि तां दबाउ घटिजे थो ऐं हुननि में पढ़ण जो पिणु शौक़ु पैदा थिए थो। जॾहिं त आयल महिमाननि पारां बि सुठी कारकर्दगी ते ॿारनि में इनाम तक़सीम करे संदनि हौसला अफ़ज़ाई कई वई आहे।